सही है ना उस्ताद? मतलब बिल जो ठाहियो आहे ओके है ना? माण्हू बाबा सप्पा हेॾे दौर में माण्हू 50 बैलेंस था कराइनि। ॾिस उस्ताद महांगाई केरु सम्झाए उन्हनि खे? वरी करावे। अरे भला तोखे बस थी अचे छा थियो? दिमाग़ ख़राब थो थी न छो छा आहे? बाक़ी दुकान तो हलाए मुश्किल थो करे। छो आहे छा भाउ केरु आहे तूं? अच्छा भला अच्छा तोखे माना असां इज़ी लोड कराइण अची तूं कीअं वञे थो करे बस रिलोड करायां थो त पोइ तव्हां इज़ी नंबर लोड कराया त थोरो माण्हू खे तमीज़ हूंदो आहे छा हूंदो आहे भले मानी न मिली थी आहे चओ तुंहिंजे घरां खाईंदो अचे मुंहिंजे घरां लॻा थो पंहिंजे घरां त मिले। तूं इज़ी लोड थो करे छा थो करे भला अबे दुकान इज़ी लोड मां इज़ी लोड करायां अंदरि थाणे में वरी हवा लॻे चलो जेल जे पोइ ख़बर पए तोखे गिदू बदर में हाणे आयो आहियां। न छा चओ किथे ॿुधायो मां सुबुह तोखे मां आयो मां इज़ी लोड कराइण मेडिकल हेॾां थी न इज़ी लोड जो कराइण आयुमि सुबुह तोखां यादि थी ॾिस मूंखे ॾिस चङी तरह ॾिस सुबुह आयो भाई नंबर छा ॿुधारी? नंबर छा ॿुधारी हाणे नंबर विसरी वियो तोखां हा 50 नंबर न हणंदे भला छो तुंहिंजो एतिरो नंबर आहे बाबा ॾिस तोखे मां इज़ी लोड करायो न सुबुह नंढनि में कोट खणण में उहो ॿुधायो। छॾेसि कोट वोट खे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो तोखे मां इज़ी लोड करायो हा ठीकु आहे न ठीकु आहे इज़ी लोड तो मोकिलियो तो चयो त मोकिलियो नहीं मोकिलियो सही आहे सही आहे। तोखे मोकिलिणो न हमेशह तूं हिते रहंदे कान मोकिलिजे त मोकिलियो आहे हा बाबा अॻियां ॿुधाए अॻियां अॻियां ॿुधाए तूं इज़ी लोड मोकिले करे वरी तूं असांजे घर जे जेका नंबर ते काला थो करे चओ मुतबर इज़ी लोड मोकिले वरी तूं घर जे नंबर ते काला करे तूं मुतबर एतिरो साईं को असां वटि हिकिड़ो नंबर थोरी असांजे करे घर जो नंबर कहिड़ो आहे? मां तो नंबर सां मुंहिंजो कहिड़ो कमु आहे मुंहिंजे नंबर ते तूं इज़ी लोड कयो आहे वरी पोइ मुंहिंजे घर जे जेको काला करे असांखे को तुंहिंजो नंबर यादि आहे भा? न बाक़ी कीअं इज़ी लोड कयो इज़ी लोड कीअं कयो उहो लिखंदा आहियूं असां तूं नंबर लिखी ॿुधाए करे माना लिखी करे पको करे रखी त पोइ वरी माना जीअं मां ॻाल्हायां धकड़ ॻाल्हि ॿुधो कया फोन मत तव्हां नंबर खणी आयो न हा बाक़ी पोइ तव्हांजे घरां नंबर खणी आया छा? मूंखे कहिड़ी ख़बर तव्हांजो आहे तव्हांजे ॿारनि जो आहे मां ठीकु आहे तव्हां इज़ी लोड कयो न हा तव्हां लिखियो छाजे लाइ यार उहो त असां रिज़ल्ट ॾींदा आहियूं त घणो हलियो घणो न रिज़ल्ट हलियो ॾींदो असांजे घर तां रिज़ल्ट ॾींदो अने तूं असांजे घर रिज़ल्ट ॾे थो पियो शराब बाबा तव्हांजे घर बाक़ी छाजो रिज़ल्ट ॾींदो मूंखे तव्हांजो घर काॾे आहे मां तव्हांखे रिज़ल्ट ॾींदुमि बाक़ी छाजे करे लिखियो तूं असां कहिड़ो हूंदो तव्हां नंबर कहिड़ो अचंदो तोरे कालूं अचंदियूं घणे नंबर ते? अरे घोड़े तुंहिंजा जेका काला आया आहिनि उन में नंबर हुयो हाणे मां आयो आहियां त वरी मोतबर थी करे नंबर तूं मां ॿीहर पुछे थो माना साज़िशी ॾेखारे थो मूंखे तोखे नंबर यादि न आहे बाक़ी कीअं काला करे थोरे लॻे थो तव्हांजे घर अॼु आलू चढ़िया आहिनि तव्हांखे वञा कोन्हे गुस्से में मर्ज़ी आहे दाल खावां या आलू खावां या पकोड़ा खावां या परदा वांगण खावां तूं चओ कहिड़ो कमु तूं मुंहिंजे नंबर छो थो काला करे मूंखे इहो ॿुधाए भई आयो न सुभाणे मुंहिंजो करायो छा? हिकिड़ो मिंट बीह थो चाचा हे मज़ूर बि आहे थी न हेड़ो मज़ूर बि आहे थी माना जेको असां इज़ी लोड करे नंबर हुते लिखी करे वरी असांखे काला करे हिकिड़ो मिंट बाबा लिखे तो तू वरी हिन महिल ड्राई थियनि बसि रिज़ल्ट न हे वरी काला थो करे ट्रायल न हे छा आहे ड्राई छॾींदा आहियूं हाणे मूंखे ॾिसी करे लिखो हुयो त सेड़ो सेड़ो वरी व्यस्त तोखे बुखार आहे बुखार त हाणे इहो अञा तोखे मां ॾींदुमि जेको आहे बुखार उहो मलेरिया बि चङी मुदो बि चङो भाई महिरबानी करे तूं असां वटि बैलेंस कराइण न ईंदो कर हा भाई छा तव्हां डॉक्टर आहियो छा मुंहिंजी गोरी था ॾियो ज़हर ॾियो पोइ कहिड़ो ख़बर आहे बाबा मां त चवां नंबर हितां ड्राई पनो कहिड़ो आहे ड्राई पनो पटे अच्छा ॿीहर अहिड़ो कमु न कजां मां हाणे वञा थो असां वटि असां ठहियल हूं ग्राहक जेको घणी घणी कंदा न गोरी खाराए छॾींदा आहियूं भला ॿी हिकिड़ो ॿियो ॻाल्हि ॿुधाए थोरो मां दिमाग़ में ॻाल्हि हिकिड़ो ॿियो ज़हन में अचे थो हा ॿुधाए तूं जॾहिं नंबर लिखियो हा हुते घर में ॿियो माण्हू वेठो छा हा त ॿियो त हुयो न कस्टमर ॾींदा रहंदा न त भई असांजो मोकारो कयो था न नंबर लिखो था त घर में ॿियो माण्हू वेठो आहे उहो वरी पको करे थो नंबर खे पोइ ठगा उहो थो काला करे न असां पहिरियों तव्हां पढ़ियल तव्हां न हुयो असां न त बाबा पर तव्हां नंबर पाण डायल कंदा आहियो न पोइ तव्हां ॾियो न असांखे मोबाइल हथ में डायल कयो न तव्हां मिंट में पुछो था बसि न हूंदा न बादशाह ठीकु आहे मुंहिंजो छोकिरो पढ़ियल मां हुनखे वठी ईंदुमि यार बाक़ी ॻाल्हि ॿुधो घर में जेको माण्हू विया था न अगरि को ॿियो इज़ी लोड वारो अचे थो कॾहिं को ॿार थो अचे पोइ घर में माण्हू खे ॾिसो हाणे पंहिंजो मर्द वॾो न आहे त ॿार खे मोकिलींदा आहिनि न सही ॻाल्हि मोकिलियां पोइ वरी माण्हू ॾिसो उन जो माण्हू वरी अहिड़ो फ़ाइदो वठंदा उन ॿार खे ॾिसी करे उहो नंबर नोट था करनि त माना इहो पक घर जो हूंदो जेको ॿार आयो आहे अरे लाल धीरे पुछो पंहिंजा बच्चा ॿार कोन अथव बेशर्मो हया कोन्हे माना ॿीहर घर में माण्हू वेठो हुजे कजो जेको असां इज़ी लोड न कयो उनखे चओ त उथ अच्छा असां त न पढ़िया उन चाक के भला पाण घर वञी वियो था ॿारनि खे था मोकिलियो ठीकु आहे न मोकिलींदा पर कंहिंजो न हुजे मर्द त पोइ काॾे वञे ठीकु आहे ॿीहर न कजो अहिड़ो ग़लती हा मां केॾे महिल पोइ ॿार बच्चा खाईंदा असांजा अरे छा आहे सफ़ा को डमरो आहे उहा ई ॻाल्हि आहे मिलियो हूंदो या आलू हूंदसि नी लॻे ई ठीकु आहे मां बसि ईअं ई